कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां कचे वारे इलाइक़े में बरसात मुतासिरनि जे इलाज लाइ अल फुकरा ट्रस्ट पारां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिं में मशहूर डॉक्टरनि मरीज़नि जो चेकअप करण बाद मुफ़्त में दवाऊं फराहम कयूं वयूं। उन मौके ते अल फुकरा ट्रस्ट जे अॻवान निसार अब्बासी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिक तरफ़ महांगाई जो तूफ़ान बर्पा कयो वियो आहे त वरी साॻिए वक़्तु बरसात मुतासिरनि खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे। मुतासिर बीमारियुनि सबबि अलील थी विया आहिनि, गुरबत सबब वटन इलाज कराइण जा पैसा भी न आहिनि। अल फुकरा ट्रस्ट हिन ॾुखे वक़्त में बरसात मुतासिरन के तकलीफ़ में ॾिसण नथी चाहे। असांजी तंज़ीम वसायर पंहिंजो कम करे रही है। असां तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मेडिकल कैंपूं लगायूं आहिनि। अॼु बिखरी कचे वारे इलाइक़े में फ्री मेडिकल कैंप लगाए मरीज़न के मुफ्त दवाऊं फराहम कयूं वयूं आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।